नासिन वफ़ाक़ी हुकूमत जजन के आयल ख़तनि जी जांच कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जजन खे मशकूक ख़त मिलण जी जांच कराई वेंदी। ख़तनि जे मामले ते का बि सियासत न थियण घुरिजे। जांच जो मक़सद असल हक़ीक़तूं पधिरियूं करणु आहे। ख़तनि जे मामले ते चीफ जस्टिस पाण मुरादो नोटिस वरितो आहे। काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क में मुआशी इस्तेकाम लाइ ॾींहुं राति महिनत कयूं पिया। IMF जे हिक वधीक प्रोग्राम की जरूरत है। उम्मीद है त हलंदड़ महीने IMF का $1.1 अरब कर्ज की किस्त मिली वेंदी। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त PIA जी निजकारी वारे शेड्यूल ते मुकम्मल अमल दरामद कयो वेंदो। चीनी शेयरनि के पुल फ़रोग़ सिक्योरिटी ॾिनी वेंदी। महांगाई ते ज़ाब्ते लाइ क़दम खयां पिया वञनि। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वफ़ाक़ी हुकूमत जजनि खे आयल ख़तनि जी जांच कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जजनि खे मशकूक ख़त मिलण जी जांच कराई वेंदी। ख़तनि जे मामले ते का बि सियासत न थियण घुरिजे। जांच जो मक़सद असल हक़ीक़तूं पधिरियूं करणु आहे। ख़तनि जे मामले ते चीफ जस्टिस पाण मुरादो नोटिस वरितो आहे। काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क में मुआशी इस्तेकाम लाइ ॾींहुं राति महिनत कयूं पिया। IMF जे हिकु वधीक प्रोग्राम जी ज़रूरत आहे। उम्मीद आहे त हलंदड़ महीने IMF खां $1.1 अरब कर्ज जी किस्त मिली वेंदी। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त PIA जी निजकारी वारे शेड्यूल ते मुकम्मल अमल दरामद कयो वेंदो। चीनी शेयरनि खे पुल फ़रोग़ सिक्योरिटी ॾिनी वेंदी। महांगाई ते ज़ाब्ते लाइ क़दम खयां पिया वञनि।